कुछ ॾींहं अॻियां ठटो सजावल बाईपास ते क़त्ल थी वियल कराची वासी मोहम्मद ताहिर जे क़त्ल जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि वटां फुर कयल रक़म बरामद। SSP ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान खान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अहम हक़ीक़तुनि जो इंकशाफ। प्लांड मर्डर हो जंहिं बाबति पुलिस जे क़ाबिल ऑफिसरनि जी टीम मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच पड़ताल करे क़ातिलनि ताईं पहुती। क़त्ल हिकु सोचियल सम्झियल मनसूबे तहत कयो वियो। क़ातिलनि सां गॾु इन्फॉर्मर बि शामिल हुआ जेके मक़तूल बाबति क़ातिलनि खे इंफॉर्मेशन पहुचाए रहिया हुआ। SSP ठटो नामज़द 6 जवाबदारनि मां 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वठां फुर कयल रक़म मां 2 लख रुपया बरामद कया विया आहिनि। SSP ठटो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहंनि जे मुख़्तसर अरसे दौरान क़ातिल जी गिरफ़्तारी ठटो पुलिस जी वॾी कामयाबी आहे। टीम में शामिल एहलकारनि बाबति आला अख़्तियारनि खे तहरीरी तौरु सिफ़ारिश कई वई आहे। SSP ठटो डॉक्टर इमरान खान।